अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वला तक़तुलू नहनु नर्ज़ुक़ुहुम व इय्याकुम इन्न क़त्लहुम कान ख़ित्अन कबीरा सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अबे अम्मा जे तेरन जेठ जन्नत फला तकुल लहुमा उफ। रब फरमाए वो अबे अम्मा की उफ भी न चलो वला तनहरुमा और उनके झिड़क भी न दीजो वकुल लहुमा कौलन करीमा। अबे अम्मा से सोनो ॻाल्हाए प्यार ऐं मोहब्बत सां ॻाल्हाए जन्नत अबो अम्मा या त तुंहिंजे लाइ दोज़ख या त तुंहिंजे लाइ जन्नत। अबे अम्मा जी ख़िदमत कंदो त पीउ मां तव्हांजे लाइ जन्नत। अबे अम्मा जी नाफ़रमानी कंदो त पीउ मां तव्हांजे लाइ दोज़ख। यो हमारे सवाइज ॿुधो आहे उलमा जेका आयत मां तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे इन में अल्लाह ताला औलाद जा हक़ बयान कया। फरमाई वला तक़्तुलू औलादकुम ख़श्यत इमलाक़। रब फरमायो दुख जी करे पंहिंजी औलाद के क़त्ल न कयो। इमाम कुर्तुबी रहमतुल्लाह अलैहि ने जो पंज मानो बयान कयूं आहिनि। पहिरीं माना फरमाई वला तक़्तुलू औलादकुम ख़श्यत इमलाक़। बुख जे करे पंहिंजी औलाद की क़त्ल न कयो। माना पंहिंजे नियाणियुनि खे मारियो न। जी मक्की जा काफ़िर पंहिंजी नियाणी
पंहिंजे न्याणीअ जी जमरत नाराज़ थींदा न्याणीअ जी जमरत लिकंदा वतंदा रब फरमायो मुसलमानों तव्हां ईअं न कजो कुरान तो फरमाई जब उन्हनि ज़ालिमनि खे ख़बर पवंदी त असांजे घर में न्याणी पैदा थी आहे त उन्हनि जा मुंहं कारा थी वेंदा कावड़ जा ढुक भरींदा पंहिंजे बंदनि खे पिया कुटींदा यतवारा मिनल क़ौमि मिन सूइ मा बुश्शिर फरमाई जंहिंखे न्याणी ॼमंदी उहो लिकंदो वतंदो छुपंदो वतंदो मतां केरु मूंखे महिरो ॾे त जंहिंखे न्याणी ॼाई आहे अयुमसिकु अला हून कुरान तो फरमाए घर में न्याणी पैदा थींदी उन घर में इजलास थींदा मीटिंगूं थींदियूं मशवरा थींदा चाचा तुंहिंजो मशवरो छा आहे मामा तुंहिंजो मशवरो छा आहे सौट मासाद तुंहिंजो मशवरो छा आहे रईस वॾा तुंहिंजो मशवरो छा आहे अयुमसिकु अला हून हिन न्याणीअ खे छॾे ॾिजे पाले वॾो करे हिन जी शादी कराइजे हम यदुस्सुहु फित्तुराब या इन न्याणीअ खे ज़िंदा दफ़न करे छॾे आगे जो आगे हिनखे मारे पूरे छॾे घणनि सूरनि खां हिकिड़ो सूर भलो कुरान तूबा मां अक्सर घर जा भाती न्याणीअ जा मिट माइट इहो मशवरो ॾींदा यदुस्सुहु फित्तुराब ज़िंदा दफ़न करे छॾियो आगे जो आगे पूरे छॾियोसि जीअं सुबुह ताईं कंहिंखे ख़बर न पए त हिन घर में का न्याणी पैदा थी आहे अला साअ मा यहकुमून मार पयो उन्हनि काफ़िरनि ते केॾा न पत्थर दिलि हुया सख्त दिल हुया जेके पंहिंजे मासूम न्याणियुनि जे बारे में अहिड़ा ख़तरनाक फ़ैसिला कंदा अल्लाह से फरमायो वला तक़्तुलू औलादकुम ख़श्यत इमलाक ओ मुसलमानों तव्हां आलिम में तिरंद रखियो तव्हां अहिड़ा इजलास न कोठाइजो अहिड़ा इजलास थियनि पिया कि न कोन पिया न्याणियुनि जे बारे में किथे पीउ थो चए त ये मुंहिंजी न्याणी कारी आहे किथे भाउ थो चए त ये मुंहिंजी भेण कारी आहे किथे मुड़ुस थो चए त ये मुंहिंजी ज़ाल कारी आहे दुनिया में अच्छो आहे के हिते जलसे में कहिड़ो आहे मुतबर जेको दावा करे त मां अच्छो हाँ पर नंबर ते असां पंहिंजी न्याणीअ खे पंहिंजी भेण खे पंहिंजी ज़ाल खे शरई कंदो ॾियूं घर जूं जेके बि ज़रूरियात घर जूं घुर्जूं उहे सभु घर में पूरियूं कजनि ॿिए नंबर ते असांजे घर में को बि मर्द न अचे न सौट न मासात न मारोट न पुफाट टे नंबर ते असांजे घर में मौसीक़ी राग ड्रामा फिल्मूं न हुजनि
हाँ जेकर असांजी न्याणी असांजी भेण असांजी ज़ाल घर जे दरवाज़े खां ॿाहिरि बीही करे केॾे तके कंधारे मर्द सां ॻाल्हाए त पोइ तूं गोली हणी या ग़ैर था पर शरई पर्दो न भई न गाह बि औरतूं कनि न ॿार बि औरतूं कनि बुआ जी भरी पलाल जी भरी बि माई खणी अचे असांजी न्याणी असांजी भेण पनो आकिल ताईं धाॻल मर्दनि सां स्कूल ऐं कॉलेज वञे धाॻा छोकिरा धाॻा मर्द उन्हनि सां गॾु वेठी आहे असां मुस्लमाननि जा घर उतां लॻा पिया आहिनि सॼे ॻोठ जा जवान मर्द उहे सभु चुल्हे ते वेठा आहिनि न्याणियुनि जे विच में सॼो ॾींहुं असांजे घर में मौसीक़ी राग ड्रामा फिल्मूं मर्दनि औरतुनि खे उठ जे गोॾे जेतिरियूं मोबाइल हाणे जेकर असांजी न्याणी असांजी भेण असांजी ज़ाल घर जे दरवाज़े खां ॿाहिरि बीही केॾे तके थी कंहिंसां ॻाल्हाए थी त इहा कारी न आहे कारोबार नफ़रत घर जो मालिक आहे जंहिं माहौल बनायो आहे अकेली गाह ते बि वञे बुआ जी भरी पलाल जी भरी खणी पई अचे उन वक़्त में हिनखे गैरत न पई अचे ख़ुशि पियो थिए त मुंहिंजी ज़ाल मर्दाना माई आहे सॼा कम कारियूं करे पई रक्शे वारे सां चौंची वारे सां अकेली स्कूल ऐं कॉलेज पई वञे उन वक़्त में हिनखे गैरत न पई अचे सॼे ॻोठ जा धाॻा मर्द सोट मां सादा असांजे घर में चुल्हे ते वेठा आहिनि न्याणियुनि जे विच में उन वक़्त में हिनखे गैरत नथी अचे ऐं हाणे थी हिनखे गैरत अचे तंहिंजे करे गैरत में पहिरें नंबर ते पंहिंजे मुंहं ते दागी मले पाण खे गोली हणे पोइ ॿिए खे गोली हणे हाणे त तोहमत आम थी वई इलाही कंदकोट शेखारपुर जे कम बाद रात मां बलोचिस्तान जो माण्हू चवनि पिया साईं दुआऊं घुरो अल्लाह ताला असांखे तोहमतुनि खां बचाए काथे कर्ज़ थियो घणो उहो हमराह कर्ज़ जो वठण जे लाइ वटि पैसा कोन जो कर्ज़ीअ खे ॾे कॾहिं पंहिंजे घर मां ज़ाल त हीअ कारी आहे इहो कारो आहे वॾेरे बि चयो बाबा 10 लख भरे ॾे पोइ हुन ते जंहिं इल्ज़ाम लॻो 10 लख भरे क़त्ल जो केस अञा घटि आहे कारा जे इल्ज़ाम में त सॼो घर सॼी ज़िंदगी जेका मिल्क ठाही सभु तबाह इलाही चुल्ह जे पासे में हिकिड़े अमराज में चोरी थी वई पहिरीं आया पहिरों खणी वञी चोर जे दरवाज़े ते वारदात पहुती मैं अंदर बदबदी पई आहे चोर जे घर में चोर उन वक़्त में ज़ाल ॿाहिरि कढी त हीअ कारी आहे इहो तेरी मुंहिंजो कारो आहे वॾेरे फ़ैसिलो कयो त बाबा 10 लख उनखे भरे ॾे हाणे केरु कहिड़ो खणी ईंदो सुभाणे इंशाअल्लाह ये मुसलमान कुत्ता जेके तेरो था कनि त कुत्तनि ते बि कारनि जो इल्ज़ाम हणनि हिकिड़े हमराह चयोसीं असांजे इलाइक़े में हुनजी ज़ाल का मरी वई जो बुलत में ॿी क़बर ते पियो कुल परे ॿिए माण्हू जो ॾिठो त फलाणी माईअ जे मथां ई कुल थो परे त उते हिन ते इल्ज़ाम हई त इहा माई कारी आहे इहो हुनजो कारो आहे मुअल माई ते कारण जो इल्ज़ाम वॾेरे चयो 10 लख रुपया भरे ॾे हाणे कब्रिस्तान में कुल बि ख़्याल सां पढ़ंदा कयो त पढ़ाई नाइन जे क़बर ते वञी कुल पढ़ो माण्हू नांग खाधा पिया कुरान मजीद में अल्लाह से फरमायो वल्लज़ीना यरमूनल मुहसनात सुम्मा लम यातू बिअरबाति शुहदा
अल्लाह से फरमायो जे कि पाक दामन औरत ते तो मथाना तो ये कारिया इन्हें जो फलाने मर्द सा गलत ताल्लुका नाजायज ताल्लुका ये फलाने सा गलत दिया फलाने सा कचरी कर दिया ये सब तो मत अल्लाह से फरमा सुम्मा लम यातू बि अरबअत शुहदा जेकर के कहते तो मत है तो 4 शाहिद पेश करे लगा शायद 4 शाहिद भी आम रोल न जंहिंखे सॼो इलाइक़ो चवे त ही कूड़ कूड़ ॻाल्हाईंदा अहिड़ा शाहिद जेके बाज़ार में खाईंदा पीअंदा था वतन होटलुनि ते रस्ते में पकवान समोसा खाईंदा था वतन जा अगरि रोलनि जी बि शाहिदी क़बूल न आहे हूअ बि शाहिद जेकर केरु दावा थो करे त फलाणी ज़मीन मुंहिंजी आहे शरीयत चवे थी ॿ गवाह पेश कर जेकर को दावा तो करे तो फलाणो प्लाट मुंहिंजो आहे शरीयत चवे थी ॿ गवाह पेश कर को दावा तो करे तो या मैं या ढगी मुंहिंजी आहे शरीयत चवे थी ॿ गवाह पेश कर पर जेकर को कहते तो मथो हणे इल्जाम तो हणे कुरान तो फरमा 4 गवाह पेश करे कोई भी इहा गवाही ॾियनि असा ये ॾिठो आहे जीअं सगाई सुरमदाड़ी में हूंदी आहे असां इहे ॿिन्हिनि खे ॾिठो आहे जेकर 4 शाहिद नथा पेश कनि कुरान जो फरमा पहिरें नंबर ते उन्हनि खे सज़ाई आहे फजलिदूहुम समानीन जल्द 80 कुरान 4 शाहिद पेश करे तो ठीक आहे न तो उनखे 80 कुरान एकरी सजा उनके इया मिलंदी न को तो नथो हणे बी सजा वला तकबलू लहुम शहादतन अबदा व उलाइक हुमुल फासिकून कुरान तो फरमा बी सजा न जी आए भली 100 कुरान मथे ते खणी करे बे दफे इयो गाल करे ते जी शाहिदी कबूल न पवंदी पूरो आ भली 100 कुरान मथे ते खणे तने भी न के सच्चो न मंजो पूरो आ यो फासिक के फाजर छोते ने सजे खानदान के दागदार बनायो एकरी औरत ते तोमत आई वो सिर्फ ने औरत ते तोमत ना है उन जो मुर्स जी इज्जत वई औरत जे सस सहुरे जी इज्जत वई औरत जे ॾेरनि जी इज्जत वई औरत जे भाइरनि जी इज्जत वई औरत जे पीउ माउ जी इज्जत वई औरत जे मामनि ऐं चाचनि जी इज्जत वई सॼे खानदान जी इज्जत खे इहो कमीनो बर्बाद थो करे 4 शाहिद पेश करे तो ठीक आहे न तो कुरान तो फरमा 80 कुरान आगा वाक्य था नबी ज़ैन ज़माने में एक मुसलमान हुए नबी ज़ैन चायो जैसे मां पांजे बिस्तरे ते धारे मर्द की दिसी आयो समझो था कि न मां पांजे बिस्तरे ते धारे मर्द की दिसी आयो फरमायो शाहिद पेश कर जैसे मां इते कखे वठी अचा ई तो मुझी गैरत जो मसलो मां कखे वठी अचे मथो बिया गए शायद कोई कोने नबी से फरमावे तुझे बारे में छा तो फैसलो जगह सच्चो सुभान हुन पर घरवारी ते तो मत आयो न पूर तो कोन गाला अल्लाह ताला उन्हें वक्त में कुरान मजीद की आयत नाज़िल की वल्लज़ीना यगलूना अज़वाजहुम वलम यकुल लहुम शुहदाउ इल्ला अनफुसुहुम रब फरमायो जेके पंहिंजे ज़ालुनि ते तोहमत था हणनि कारे जो इल्ज़ाम था हणनि शायद कोई कोने इल्ला अनफुसुहुम बस पाणे ही शायद ॿियो को शायद कोने हाणे उन जो तरीक़ेकार छा आहे कीअं मसइले खे हल करे फशहादतु अहदिहिम
अरबा शहादात बिल्लाह सॼे ॻोठ जा माण्हू नंढा वॾा जवान घुराड़ा सब गॾु थियनि पोइ उहो जेको तोहमत थो हणे उहो मर्द बि अचे जंहिं माई ते तोहमत लॻी आहे उहा माई बि आया पर्दे में पासे में विहारियो हाणे हुनखे चइबो बाबा ॾे हवाल उहो थो चए त मां हिन हालत में पंहिंजी ज़ाल खे ॾिठो आहे शायदि कोई कोन्हे कुरान तो फरमा फशहादतु अहदिहिम अरबउ शहादातिन बिल्लाह तो 4 दफा वो कसम खणंदो छा जेको तोहमत थो हणे 4 दफा कसम खणंदो त मां अल्लाह जी ज़ात जो कसम थो खणां मां रब खे पंहिंजो शाहिद ऐं गवाह थो बनाया त इन्नहु लमिन सादिकीन ये जेका मां तोहमत हई आहे इन में मां सच्चो आहियां मां इल्ज़ाम न हयो आहियां मां सच्ची ॻाल्हि थो कयां वल ख़ामिसतु अन्न लानतुल्लाहि अलैहि इन कान मिनल काज़िबीन पंजो दफ़ो चवंदो जेकॾहिं मां कूड़ो आहियां त पोइ मूं ते अल्लाह जी लानत आहे ये 4 दफ़ा कसम इहो बिन मंज़िल चइनि शाहिदनि जे आहे हाणे हुनखे चयो बाबा तूं हेॾे थी वे हाणे उहा माई जंहिं ते तोहमत लॻल आहे भले बुके में बंद हो जे हया दे आवाज जेकर वा माई चए थी त हा मुखो गलती थी वई आ मुखो डो थियो आ त पो त रब जो फैसलो आ अशेखतु इज़ा ज़दया फर्जुहुमा शादीशुदा मर्द या शादीशुदा औरत जेकर ज़िना था कनि उन्हनि जे मथां ज़िना साबित थी वई या पाण इकरार था कनि त रब जो फैसलो उन्हनि खे पत्थरनि सां मारियो फर्जुहुमा गोॾनि ते उन्हनि खे ज़मीन में बंदि कबो पोइ सभिनी खे चइबो बाबा हरोस पत्थर हणो सिरोटा हणो जेका शइ तव्हांखे अचे को बुंड तव्हांखे हथ में अचे बुंड हणो लठ हणो जेसि ताईं मरनि न तेसि ताईं हिननि खे न छॾियो तव्हांखे ख़बर आहे जॾहिं कुतो छितो थींदो आहे त घर जो मालिक कुते खे डोड़ाए मारींदो आहे ही मर्द पंहिंजे हलाल घरवारी जे बावजूद पराए डंग ॾे थो निहारे हीअ माई पंहिंजे हलाल मुड़ुस जे बावजूद परावनि मर्दनि सां ग़लति तालुक थी रखे अल्लाह थो चवे इहे छिता कुता आहिनि इहे हिन ज़मीन ते रहण जे लाइक़ न आहिनि जीअं छिते कुते खे डोड़ाए मारबो आहे इहे पत्थर हणी करे हिननि खे मारियो इहे हिन ज़मीन ते रहण जे लाइक़ न आहिनि दुआ कयो इहो कानून अचे हिकिड़े ज़ानी खे इहा सज़ा मिले ॿुधायो ज़िना थींदी नबी साईं जे 30 साल जे नबूअत जे तवील अरसे में हिकिड़ो केस थिए ज़िना सो बि पाण हुनजी इक़रार कयो हिकिड़ी माई चइसि मूंखे गुनाह थी वियो आहे मूंखे पाक कयो नबी साईं बाबा चङी त कान थी आहे सम्झो सुभाणे वॾी सज़ा आहे हिनजी साईं में पासे में मुंहुं फेरियो फरमाए हली वञो गुनाह तोखो न थियो आहे उहो थी चइसि मूंखो गुनाह थियो आहे नबी से हुनखे लिकाइनि पिया छो त अल्लाह से फरमायो वज़ुहा वल्लैल इज़ा सजा ओ मुंहिंजा महबूब मूंखे तुंहिंजे चिमकंदड़ चेहरे जो कसम मूंखे तुंहिंजी सतारी वारी चादर जो कसम नबी से ढकीदा 4 दफ़ा उन्हें इकरार कयो से मुझको गुनाह थियो आ नबी से फरमाया चरी त कनेगा जिकना हिकड़ो मुसलमान को चवे त चरिया तने भी उनके सजा न मिले वो इकरार कयो कर माई नबी से उनके ढकी रखा आई तवा पांजो पर्दो पाण ॻाल्हायो वो माई रोए थी कसम थी खड़े तो मां ना आया तादा जो बस